हफ़्तो अॻु बदीन जे खोसकी रोड तां डॉक्टर हनीफ सूमरो जे घर मां हथियारनि जे ज़ोर ते फुर कंदड़ 3 जवाबदार गिरफ़्तार। फुर कयल सामान पुण हथ कयो वियो। SHO मॉडल थाणो फरीद जट सिटी इंचार्ज सालम खोसो पंहिंजे ऑफिस में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो आहे त जवाबदार वकार ज़ाहिद ऐं नवाज़ सीधी हथियारनि जी मदद सां वारदात कई। पुलिस जी बहितर हिकमत अमली ऐं तकड़ी जांच सबबि 3 जवाबदार हथ अची विया आहिनि। हिननि ॿुधायो त जवाबदारनि खां फुर थियल मुकमल रक़म तोड़े ॿियो सामान पुण हथ कयो वियो आहे। SHO मॉडल थाणो मूजिबि 3 जवाबदार नामी गिरामी आहिनि। जवाबदारनि खां वधीक जांच कई पई वञे त जीअं ॿियनि वारदातनि बाबति मालूमात हथ करे सघिजे। जवाबदार आदि ॾोहारी आहिनि, पर बदीन पुलिस हाणे कंहिं बि ॾोहारी खे बर्दाश्त न कंदी।